हिंदुस्तान मां पाकिस्तान पहुची अंजू भी वायरल थी रही है ऐं सोशल मीडिया ते संदसि नयूं वीडियोज़ साम्हूं अची रहियूं आहिनि। हिक नई वीडियो में हू पंहिंजे दोस्त नसरुल्लाह ऐं कुझु दोस्तनि सां डिनर कंदे नज़र अचे थी। हिक पुलिस टीम अंजू जी हिफ़ाज़त लाइ संदसि घर मुक़ररु कई वई आहे। खांइसि पुछा गाछा बि कई वई हुई। अंजू पाकिस्तान पहुची शादी करण जो मनसूबो ॻुझो रखियो हो। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त अंजू शादी करे वरिती आहे। इन खां पहिरियां अंजू चयो हो त हू शादी न कंदी ऐं वापसि भारत वेंदी। होॾां भारतीय औरत खां पोइ पाकिस्तानी नौजवान जी मोहबत में गिरफ़्तार चीनी नारी बि लोअर दीर पहुची वई आहे। चीनी नारी जाओ फेंग ऐं बाजोड़ जो रहवासी जावेद हाशमी 3 सालनि खां स्नैपचैट ते हिक ॿिए सां राब्ते में हुआ ऐं ॿई दोस्त बणिजी विया। जाओ फेंग 3 ॾींहं अॻु 3 महीननि जी विज़िट वीज़ा ते गिलगित ज़रिए इस्लामाबाद पहुती आहे। जावेद जे मामे इज़तुल्लाह जे घर में रहे थी। ज़रियनि जो चवणु आहे त जाओ फेंग जावेद सां शादी करणु चाहे थी। भारत ऐं चीन खां सवाइ साउथ अमेरिका जे मुल्क चिली मां बि हिक औरत 4 सदा पहुची इस्लाम क़बूल करे वरितो आहे ऐं पाकिस्तानी नौजवान सां शादी करे वरिती आहे। 36 सालनि जी नेकोली अनार अगलसा लोस 4 सदा जे रहवासी इकरामुल्लाह सां शादी कई आहे। नेकोली जो नालो नोरिन रखियो वियो आहे। इकरामुल्लाह ऐं नेकोली जी बि सोशल मीडिया ते दोस्ती थी हुई। ख़्याल रहे त नेकोली ऐं इकरामुल्लाह जो मामलो अंजू ऐं चीनी नारी फेनिंग खां अॻु जो लॻे थो। यादि रहे त इहो समूरो मामलो जैकबाबाद वासिण सीमा जखराणी जे कराची मां भारत पहुचण बाद थी रहियो आहे। इन खां अॻु बि औरतूं पसंदि जी शादीअ जे सिलसिले में मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं ईंदियूं वेंदियूं रहनि थियूं, पर सीमा जखराणी जे मामले खां पोइ सोशल मीडिया ते दोस्तीअ बाद सरहद पार कंदड़ वधीक वायरल थी रहिया आहिनि।